शाहपुर शाकर भरिसां जवाबदार कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी भाॼाई खे क़तल करे छॾियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधण लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूद आहे शाहपुर शाकर मां मेहरान टीवी जो रिपोर्टर अकबर शर। जी अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? शाहपुर चाकर रूरल हेल्थ सेंटर जे वेझो A1 प्लाटिंग में कारोकारी जे रस्म तहत 45 वरहनि जी 5 ॿारनि जी माउ मसमात वज़ीरा ज़ाल बख्त हुसैन ख़ासकेली खे ॾेर रहम हुसैन ऐं संदसि मक़तूला जे भाणे जे मीर हसन ख़ासकेली सिधा फायर करे घर जे ॿाहिरां क़तल करे छॾियो। शाहपुर चाकर लाश हथ करे रूरल हेल्थ सेंटर शाहपुर चाकर आंदो, जिथे लेडी डॉक्टराणी न हुअण सबब शदादपुर रेफर कयो वियो आहे। मालूम थियो आहे त मक़तूला कुझु वक़्तु अॻु कंहिं सोलंगी बिरादरी जे माण्हू सां फ़िरार थी वई हुई घरां। उन जे तहत उनखे वापसि करायो वियो हो, जंहिंखे अॼु सिधा फायर करे संदसि ॾेर क़तल करे छॾियो। जी अकबर, मां जी महिरबानी।